अच्छा इमदाद साहब, छा वाकई ॾखण पंजाब जे रहीम यार ख़ान, कोट्स अफ़ज़ल ऐं रुझान जे कचे वारे इलाइक़नि में भी पंजाब पुलिस अक्सर थाणा ऐं चौकियूं ख़ाली करे वई आहे? जी जी बिल्कुल, इहो काफ़ी हंधनि ते माना रिपोर्ट बि थियो आहे। उहे अंग अखर बि असां वटि मौजूदु आहिनि। उन हवाले सां डॉक्यूमेंट्री एविडेंस बि असां वटि मौजूदु आहिनि त कोट्स अफ़ज़ल जो इलाइक़ो, रहीम यार ख़ान जो इलाइक़ो ऐं रुझान जो इलाइक़ो, उन में कचे जा जेके थाणा आहिनि ऐं कचे जूं जेके पुलिस चौकियूं आहिनि, उहे मुकमल तौर ते पंजाब पुलिस उतां ख़ाली करे वई आहे। सोशल मीडिया जे ज़रिए, जीअं सिंध में इहो रुझान आहे धाड़ेलनि जो, त सोशल मीडिया जे ज़रिए पंजाब पुलिस खे धाड़ेल चैलेंज बि कनि था, वीडियो बि मोकिलीनि था ऐं उन्हनि खे फ़ोन बि कनि था ऐं उन्हनि खे वीडियो पैगाम बि मोकिलीनि था। हिननि उन्हनि खे माना धमकी ॾिनी वई आहे त असां ख़ुदाबख़्श लुंड जो जेको धाड़ेलो बदनाम, उनजो उहो ई प्लान कंदासीं। तू शर जो प्लान सिंध में या घोटीअ में धाड़ेलनि कयो आहे। सो उनजे करे पंजाब पुलिस मुकमल तौर ते ख़ौफ़ में मुब्तला आहे।